तू घबरा न घबरा। मुराद में तुरो दमी ना है जो सब फकीर सामू अचे। रहमान तो वेड़िया साजा रहमान विड़ी वटे चाचा विड़ी वटे। हिकड़े डी असां जे आड़ में जरूर फासंदो। इन साणे काव के बिटंगो फासाणो आ बिटंगो। चाचा हाणे रहमान मुखे हिन गोठ में बर्दाश्त न तो थे। ये जिथा जी बला है ना उन्हनि जे मथे में आनी पंदी। चल चुप फकीर के भले केर भी छा समझे पर असा गरीब सा उचाण वारा नायूं। चुप फकीर सदाई पाण खां ॾाढे भल सां सदरो कयो आ। रहमान आहे कहिड़ी शइ हिकिड़ी बुक सां उॾामी वेंदो। तहां जी शराफत के कमजोरी तो समझे चाचा। न वारसन न काली अब न आहे। रहमान वटि पंहिंजे ज़िंदगी तजुर्बो न आहे। जॾहिं ठोकरो खाईंदो न पोइ सम्झी वेंदो। चाचा सोबत ईअं कोन सम्झंदो। उनखे इहा बि ख़बर कोन्हे का त नवाब खान जंहिं मिल्कियत जे करे नवाब खान थो सॾिजे असल में इहे आहिनि कंहिंजूं। ॻाल्हि किरोड़ ई कई अथई मिटल। जॾहिं रहमान खे इहा ख़बर पइजी वञे त नवाब खान जो पीउ छेड़ा झटा कराए पुलिस खां थाणनि में बंदि कराए इहे ज़मीन मुफ़्त में लिखाराईंदो। शायदि रहमान खे नवाब खान जी शिकिल बि कान वणंदी। मारे मां गॾे के दाणो खराया ऐं पानी पियारस। मां जल्दी मोटी तो चा पोइ हलूं था। हां मुंहिंजा साईं तूं भले वञ पर जल्दी मोटी अचो। मां तुंहिंजे लाइ काई स्टूल पिया रखिया आहिनि। ठीकु आहे। अरे दिनो खुशी खेल अब सही आ सब खेरा बा शादी जी सकड़ी मुबारक रोकण जो हार न पड़े। हाजुर मीर में हाजुर बाबला घोड़ा हार रुगो सा कुंदर पुटन सा इड़ती फड़ती कथा। जीन बाबा खेर में अचण थियो न। अम्मा जानी मां तव्हां खे वठण आयो आहियां। छो भला नवाब खान के मुझे छो फिक्र लगो। अमड़ हाजी बाबा के कंहिंजो फिक्र कोन्हे। मां तव्हां खे वठण आयो आहियां। मां जिन मां जगने मां साडे के फिक्र ना आहे त बादी चो हले। मां साडा सा कुंडर पुटन जी भेनरन सा इर्द गिर्द वेठो करे छो दिन मां देख। अबा ही भी साल बुरसन जो मसाइलो तुमजो मुझो ते मां कुछ भी न वने। छो कुछ न वने मां साथे ते अचे न गालियूं थींदियूं फैसला थींदा को थी के वठी वने। ये थी कोने इहो ने छाजा फैसला थींदा। हाजी बाबा सा तू फैसला कंदे छो न कंदो। मां फैसला त हाणे थींदा हाणे हिते थींदा न त मीर मोहम्मद तुंहिंजे बदिरां मां वञी फैसला कंदसि। साहिब फैसला कंदियूं छा। हां मां साथे ते अची वठी बाठा तो गुन मां न मां साथे के चो पाण अची अधी के वठी वने। जी हाजी बाबा छा सोनोतीअ खे अगवा करे विया। घबराए न हाजी बाबा असां हाणे था पहुचो। छा थियो दीनो बाबा कीअं अगवा कयो आहे सोनू खे। रुगो सोनू अगवा न आहे थी पर ड्राइवर खे धकाणी खणी विया आहिनि। लालड़ू वारा इतना मुतबर आहिनि। हा त मीर मोहम्मद मूंखे हाणे वञणो पवंदो। भली वञ पर पोइ वरी मोटी अच जा। तू नथो हली छा मीर मोहम्मद। छो हला लालड़ू वारा मूंखे पाठा हणंदा त मां सां ईंदो छा। मां कोन हलंदुसि। असां शहर वञूं त हिते वरी असांजी कुंवार अकेली थी वेंदी न। मां गॾाए खे दाणो ॾेई अचां थो। हाणे छा थियो। मां जॾहिं मां तयार थी वेठो मां रहमान राणा खे चवां थो पाणी लाल खान। अबा शेर सालू हाणे बेली मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। जी अबा ॿुधाए ॻाल्हि। अबा ॻाल्हि ॿुधो तव्हां जहिड़नि झगड़नि खां मुड़ंदव कोन
मां शरीफ़ जहिड़ो महबूब पुट माराए चुको आहियां। हाणे या त ठाह कयो चाचे सां फ़ैसिलो कयो या त हिन ॻोठ मों ई लॾियो। घर बि छॾियूं बनी बि छॾियूं ॻोठ लॾे हलूं पता चाचो असांखे मारे विझे। न न हलो त हली चाचे जे पेरनि ते हथ रखी माफ़ी वठूं। रुगो पहिरें पई माफ़ी छो था वठोसि? न्याणियो मेड़ करे वञोसि। मां मेड़ वठी वञण लाइ कोन थो चवां, मां फ़ैसिले लाइ थो चवां। फ़ैसिले वारा केते बि कख कोन रखंदा। बाबा त फ़ैसिलो कंदासीं न वरी हितां लॾींदासीं। जंहिं ॾींहुं मौत अचणो हूंदो न ज़रूर ईंदो। अबा ठाह में अल्लाह बि राज़ी ऐं हुन जो रसूल बि राज़ी। अबा वधीक खून ख़राबो न कयो। बाबा जेकॾहिं चाचो ॾाढो मुड़ुसु आहे न त अचे असांखे मारे वञे। असां ती मूमल जे मामले में मुंझलासीं। सां बि हाणे ख़ैर सां परिणिजी वई। अबा वरी बि फ़ैसिलो 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 बाबा तूं फ़ैसिले जो सोचीं। फ़ैसिलो हुननि सां कबो आहे जिन सां वास्तो रखणो हुजे। चाचो असां सां हेतिरी करे चुको आहे। हाणे लख फ़ैसिला कयूं न तॾहिं बि असांजे दिलि जा ज़ख़्म थधा कोन थींदा। ताज़ा ई ताज़ा रहंदा बाबा। फ़ैसिला हुननि सां कबा आहिनि जिन सां ठाह करणो हुजे। राणा मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वे न। सॼे ॻोठ मां अमरा कढ। अधु माण्हू लाल खान जी ऐं अधु माण्हू जाबिर खान जे ॻोठ जी निगरानी कयो। राणा साईं तव्हां को फिक्र न कयो। सुभाणे मां हाजाणी खे बाबा शहर वठी ऐं बाबा जो हुकुम आहे त कंहिं बि हालत में सोनू सुभाणे ताईं मिलणु घुर्जे। मुराद लाल खान वींदो त वींदो केॾां? ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। रहमान तव्हां जाबिर खान जे ॻोठ जो फिक्र न कयो। मां शेरवान सां हाणे ई राब्तो थो कयां। जेकॾहिं लाल खान वारा होॾां विया न त जेरा कोन मोटी। लाल खान जेको ही हेॾो वॾो कमु कयो आहे न सोचे सम्झे ऐं पूरी तयारी सां कयो। रहमान लाल खान जी भले केॾी बि तयारी हुजे पर मां हुननि सां अहिड़ो असरु कंदुसि जो ॿीहर कॾहिं बि ग़लती न कंदो। राणा ही ॻाल्हियुनि जो वक़्तु न आहे। जल्दी कुझु करणो पवंदो। इन्हनि शेर वञनि त मुंहिंजो साह मुठ में कयो आहे। गोॾा खोलाए छॾे थो मुंहिंजा। किथे वठी कोन था ॾियनि इहे ॿई छोरा। बाबा इन्हनि जा गोॾा असां खोड़ाईंदासीं। जेको कमु तोखां न थी सघियो आहे न तोखे इहो मां करे ॾेखारींदुसि। बाबा तुंहिंजो छा जहिड़े सां? तूं माठ करे वेही रह। चाचो ऐं चाची वाठा वेठा आहिनि न। बस कर। कंहिंजी बि कोन ॿुधंदुसि। घणी इज़त कई मां सोट वारनि जी। उन्हनि जी इज़त कई उन्हनि कोन सम्झो। चाचे नवाब खान जी बि इज़त कई पर उन बि इज़त मां कोन ॼातो। हाणे सभिनी खे ख़बर पइजी वई थी जॾहिं शरीफ़ पंहिंजी शराफ़त छॾी। अरे छोरा अॻ में अहिड़ियूं घणियूं ॻाल्हियूं कई अथई। वरी वञी सौटनि जा पादर खाई मां जे अॻियां मेसणो थी वेही रहंदो आहे। बाबा कसम खणी थो चवां तूं माठ करे ओताक ते वेही रह। हाणे जंहिं बि तुंहिंजी इज़त मथां आङुर खई न त उनजी आङुरी वठे छॾींदुसि। मां तोसां वाइदो थो कयां त सोनू खे नवाब खान जी क़ैद मां आज़ाद कराए तोखे आणे ॾींदुसि। बाबा तूं पोइ हिकु वाइदो कर। जेकॾहिं सोनू हिते पहुती त तूं हुनखे घर भातियुनि जहिड़ी इज़त ॾींदे। जेकॾहिं नवाब खान जी धीअ सम्झी हुन सां दुश्मनी करणी अथई त पोइ हुनखे हिते घुराइण जी का बि ज़रूरत न आहे। फराज़ जेकॾहिं सोनू मुंहिंजी हिकिड़ो भेरो इज़त कंदी न त मां उनजी लख भेरा इज़त कंदुसि। सोनू हुजे या नज़ीरा मुंहिंजे रस्ते जी दीवार न बणिजी सघंदी। फराज़ जेकॾहिं तूं ईअं करीं थो न त मूंखे ॿियो छा खपे। मुंहिंजो त ॻाल्हि बाबा सोबत फ़क़ीर जी सोच केॾी न गंदी आहे। वाकई जेके पंहिंजी न्याणी न आहे उहा ॿियनि जी न्याणियुनि जी कहिड़ी इज़त कंदो। इहा त ॻाल्हि आहे। शेर वारा केतिरा बि ॾींगा आहिनि पर अॼु ताईं कंहिंजी न्याणी ऐं कंहिं नंग ॾे अखि खणी कोन ॾिठी अथनि। चाचा ॿी ख़बर ॿुधी अथव त लाल खान केॾो गंद कयो। बाबा छा थियो आहे? नवाब खान जी न्याणी खे लाल खान अगवा करे वियो आहे।
नवाब खान जरा पहरेदार हूंदे भी अगवा करे विया। कोई का खबर पई नवाब खान न्याणी खे केॾा खणी लाल खान मारे छा ॾींदसि पलांद में ॿियो वरी छा कंदसि। खुदा करे त ईअं न थिए राणी। जेकॾहिं ईअं थियो न त शाहू ऐं लाल खान सां गॾु ख़बर न आहे त अलाए केरु केरु मरंदो। रहमान जेकॾहिं छोकिरी खे माण्हू हुजे न त पोइ अगवा करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। मारे त नवाब खान खे सघियो पई पर मूंखे त को ॿियो मामिलो थो लॻे। बहरहाल चाचा मूं दिलावर वारनि खे तव्हांजी पारत करे छॾी। मां ऐं मुराद कहिड़े टाइम ते बि निकिरी वेंदासीं। तू रुगो एतिरो ॿुधा ॻोठ में को ओपरो माण्हू असांजी पुछा ते त कोन आयो। न लाल खान को बि माण्हू अहिड़ो कोन आयो। पुलिस या कंहिं हथियारनि सां वाहिरू न न हिते खेर लॻो पियो आहे। ठीकु आहे तूं हलो ताक़त जे केरु बचे पुछा ते त उनखे ॿुधाइजांइ त कल्ह खां शाहू ऐं लाल खान उतां किथे आया ई कोन्हनि। ठीकु आहे लाल खान हल तकड़ो थी। शाहू फोन करे जाबर खान खे ॿुधायो कागज़ ठाराए अचे। छोकिरी खां कागज़नि ते सही कराए कागज़ पाण वटि था रखो ऐं छोकिरी जाबर खान जे हवाले था कई। वॾा वॾा इहा ग़लती न कर। तोखे पंहिंजो वाइदो यादि कोन्हे को? कहिड़ो वाइदो? हाँ शाहू कहिड़ो वाइदो? उहो ई त तूं नवाब खान जी घरवारी सां शादी कंदे ऐं उन जी धीउ मूंसां परणाईंदे मूंसां। शाहू मूंखे यादि आहे पर हिन वक़्तु ईअं नथो करे सघिजे। छो नथो करे सघिजे? छोकिरी जो जाबर खान जे पुट सां निकाह थियल आहे। जे ईअं कंदासीं त पोइ जाबर खान जो असांखे पुट बि मारणो पवंदो। हुनखे मारण में कहिड़ो मसलो आहे? हूअं बि असांखे घणो बेइज़्तो करे चुको आहे। हुनखे ज़िंदा रहण जो को बि हक़ कोन्हे। न शाहू हिनमहिल असां जाबर खान जी दुश्मनी जो बार बर्दाश्त कोन करे सघंदासीं। जाबर खान ऐं नवाब खान जॾहिं हिकु थी विया न असांखे कुझु बि हासिल कोन थींदो। ही तव्हां मुंहिंजे मथे ते पट्टी ॾिसो था न हिन जो प्लान करणो आहे। हिन वक़्तु ताईं बाबा ग़लति फ़ैसिला करे तव्हांखे ऐं मूंखे ज़लील कराईंदो रहियो आहे। अॼु खां पोइ तव्हां उहो ई कंदव जेको तव्हांखे मां चवंदुसि। फराज़ खान ॻाल्हि ॿुध शेर वारनि जे अॻियां असांजो कंधु कोन झुकी सघंदो। बाक़ी तुंहिंजो हुकुम आहे। कहिड़ी ॻाल्हि थो करे बख्शू? अॼु खां पोइ शेर वारनि जा कंध असांजे पेरनि ते झुकंदा। पोइ त तोसां सिर लॻे फराज़ खान शेर खे असली घुमाए लाहींदासीं। असली तरो ई लॻण कोन ॾींदासीं। फराज़ खान तूं चवीं त थो पर आई लिखियो पढ़ियो माण्हू वरी जा कहिड़ी ॻाल्हि थिए वरी चवंदे चाचो आहे सौट आहिनि। छाजा सोट छाजो चाचो? बसि हिकु ॻाल्हि आहे जंहिंजो ख़्यालु रखिणो आहे उहो कमु न आहे करिणो। कहिड़ी ॻाल्हि? बाबा जेके बि ॻाल्हियूं आहिनि अॼु ॿुधाए छॾ। हूं तो त झेड़े में सभु कुझु जाइज़ आहे पर तूं ॿुधा। मां इहो थो चवां त कंहिं बि दुश्मन जो नंग जो नालो न आहे वठणो जेसीं ताईं हू असांजे नंगनि जा दुश्मन नथा बणिजी वञनि। भली ॻाल्हि आहे हाणे हुकुम कर त छा कयूं? अॼोको ॾींहुं सभ जो ख़ैर सुभाणे को सिज मुंहिंजो चाचो ऐं मुंहिंजा सोट जिथे बि नज़र अचनि लठियुनि सां ड्राहे विझो पर उन्हनि खे मरणु न घुरिजे। फराज़ खान इहा कहिड़ी ॻाल्हि कई त मरणु न घुरिजे? झेड़ो त झेड़ो ई आहे न। धक रहमानी धक शैतानी असां मां बि को मरी सघे थो। अॼु ताईं इन्हनि झेड़नि में असांजो ई नुक़सानु थींदो आयो आहे। शेर वारा अकुल सां झेड़ो कंदा आहिनि ऐं हाणे असांखे बि अकुल सां ई झेड़ो करिणो आहे। हो बेली हो फराज़ खान कम वारी ॻाल्हि कई अथई। बिना सम्झी थो न? बिल्कुलु सम्झी वियुमि बशकू। वारे जो धक वाए ऐं माठ करे वेही रहो। जेकॾहिं तव्हां अकुल सां झेड़ो कयो न त हमेशह जे लाइ अमन थी वेंदो। और कीअं? शेर वारा ॻोठ ईअं छॾे वेंदा वरी हिन ॻोठ में ईंदा ई कोन। तो पोइ पक सम्झ लाल खान जाबिर जे ॻोठ वियो हूंदो। हल त पाण बि ओॾां था हलूं। न रहमान असां इहा चरैप न कंदासीं। लाल खान जे ॻोठ वञण लाइ हिकु ई रस्तो आहे जंहिंखे असां नथा छॾे सघूं। हिते वेही वक़्तु विञाइण मां कहिड़ो फ़ाइदो? रहमान तोखे ख़बर नाहे त लाल खान केतिरो चालाक आहे। थी सघे थो त ॿी जॻह ते राति रहण जो इंतज़ार कंदो हुजे। मुराद तूं भली सोच।
पर मुंहिंजो अकुल जिते कम थो करे न त लाल खान सोनू खे जाबिर वटि खणी वियो आहे। उते मूं शेरवारनि खे फोन कई आहे। जेकर अहिड़ी ॻाल्हि हूंदी न त शेरवारा मूंखे फोन करे ॿुधाईंदा। मुराद तूं वरी बि शेर खे फोन कर। हाँ शेर दे ख़बर मुराद हिते त काड़ी ॻाल्हि कान्हे। ऐं ॻोठ जे ॿिए रस्ते ते केरु बीहारियो अथव? उन रस्ते ते काफ़ी माण्हू बीठा आहिनि ऐं उन्हनि सां गॾु सालू ऐं राणा खे बीहारियो आहे। असां बि लाल खान जे ॻोठ जे ॿाहिरि आहियूं पर अञा को अतो पतो नाहे पियो। सूमर वारा ॿिए पासे तलाश करे रहिया आहिनि पर अञा का ख़बर नाहे पई। मुराद कोई पक सम्झ लाल खान सोनू खे शहर में लिकायो आहे। शहर में या कंहिं दोस्त वटि ख़बर पइजी वेंदी। वाह रे लाल खान वाह, अॼु त दिलि ठारे वेठाई। सफ़ा कंधारनि वारो कमु करे आयो आहीं। नवाब खान खे ज़ख़्मी बि करे आए ऐं मुंहिंजी नूंहं खे बि खणी आयो आहीं। जाबिर खान तुंहिंजो हुकुम खपे यार, तुंहिंजो कमु न कबो त पोइ यार छा ॼाण। कागर ठाराए खणी आ ऐं पंहिंजी नूंहं खे वठी वञ। हिते ॻोठ में मुख्तियारकार वेठो आहे या को डीसी वेठो आहे जो मां कागज़ ठाराए तो वटि खणी अचां? तूं छोकिरी खे हिते वठी अच, मां कागज़ ठाराए छोकिरी खां सही वठी तोखे ॾींदुसि, पोइ तूं ॼाण ऐं नवाब ॼाणे। ठीकु आहे पर यार असां तुंहिंजे ॻोठ ताईं नथा पुॼी सघूं छो जो हिकु रस्ते ते शेर वारा ॿी वाट ते राणे वारा बीठा। त पोइ छोकिरी खे तूं पंहिंजे ॻोठ में रहा, मां राति जो अची वठी वेंदोमांसि। असां अहिड़े हंधि लिकियल आहियूं जो ॻोठ में नथा अची सघूं। 12 रहमान ऐं मुराद वारा मोर्चोणी वेठा आहिनि। बस मां तोखे मसलो हल करे ॾियां थो। वॾा वॾा छा थो चवे जाबिर खान? फट को न कर, जाबिर खान पाण ई सवत में अची वेंदो। बाबा लाल खान जे हथां सोनू खे अगवा करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? फराज़ जेकॾहिं वक़्तु अची वञे त गॾा खे घोड़ो बनाए उन ते हथ रखणा पवंदा आहिनि। असांखे पंहिंजो कमु कढणो आहे। पर बाबा लाल खान वारनि लाइ मां तोखे पहिरियों बि चलियो त हू तुंहिंजा सॼण न आहिनि। मां कॾहिं थो चवां त इहे निभागा मुंहिंजा सॼण आहिनि। हिकु नंबर जो बेईमान आहे। मुंहिंजे त मथे में सूर बणिजी वियो आहे इहो लाल खान। पर बाबा हुन जे माण्हुनि खां नवाब खान खे ज़ख़्मी करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? ॾिस फराज़, तूं पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहो, थेड़ न खा। नवाब खान असां सां कहिड़ी चङाई कयूं आहिनि। ज़ख़्मी लाल खान वारनि कयो आहे, असां न कयो। तूं सिर्फ़ सोनू खे घर पहुचण ॾे, पोइ तूं ॾिसजां त लाल खान जे मथे में मक्खण कीअं थो थपियां। वञ बाबा, वञी सोनू खे वठी आ। सोनू खे लाल खान वठी ईंदो। तूं उताक ते वञ, वञी साबा जे छोरनि खे उते गॾु कर। मूंखे सोनू जे लाइ रस्तो साफ़ कराइणो आहे। नथा मुड़न त तूं माठ करे में छो अची ॾाड़ी में पुछड़ो तो थी। जहिड़ा कन त ॿिया कन, जहिड़ा कन त वञी पाण कन न। असांजो नवाब खान सां कहिड़ो वास्तो? असांखे ॼण नवाब खान अनु पुॼाईंदो आहे छा? हो न आयो न आहे, पुड़स बंदूक कुल्हे में विझी वठी भॻाए। तूं उन्हनि खे छॾ, मूंसां सलाह कर। मां मेह वारा पैसा बि साबा खां खणी आई आहियां। अरे कॾहिं खणी आई आहियां? मूंखे त तो ॿुधायो ई कोन। ॿुधायां त पई थी, अञा कीअं ॿुधायां? मां चवां थी त सालू खे परणाए। बाबा इहा ॻाल्हि त मुंहिंजी दिलि वटां कई अथी, पर संग ईंदो किथां? संग मुंहिंजे ज़िमे। मां पंहिंजे माइटनि ॾे कंहिं वटि बि वेंदसि त मूंसां इनकार कोन कंदा। पैसा त भरणा पवंदा न, तो वटि भेनरूं जो वेठियूं आहिनि। अबा मेरा बि सच ॿुधाई, असां भेनरूं पाण में ठहंदियूंसीं। ॿियो त असांजो अबो आहे वॾो लालची, खीर फत खां सवाइ संग ॾींदो ई कोन। ॿियो त उनजो बिभ भरण लाइ कर्ज़ त खणणो पवंदो न। ऐसे बु तो त वॾड़ियुनि वारियूं सोचियूं आहिनि, बाक़ी मूंसां झगड़ो छो कंदी आहीं? अबा मेरा बि मां बि तो वांगुरु आहियां वातड़ी, बाक़ी दिलि जी सफ़ा साफ़ आहियां। अचनि शेर वारा
त शाम सलाह करीन। सलाह तो वाह जो कंदो मान सालू पढ़ने जे लहंद खफा भलाड़े गाल तो बदू भल का चाह जो कोप त हिकड़ो प्यार दिल त थदी थे। मां पंजे अबे मेरा बके जी एड़ी थी भली चाहे प्यारा। अरे तो ताके जाबिर खान घुराया वा। हेलो मामा कोकड़ू कसम नहीं पजी साल जो सच्ची सच्ची बुधा जाबिर खान असांखे छो घुरायो आहे? हा ॾिस ना असां यतीम तोखे तुंहिंजी मिठी ज़ाल जो कसम था ॾियूं। अरे तव्हांखे कीअं ख़बर पई ज़ाल मूंखे मिठी आहे ऐं प्यारी बि आहे? हल बा पुछी ईअं थो ॼणो असांखे का ख़बर ई कोन्हे। ओ मामा कोकड़ू हिन दुनिया में पताशा मिस्री माखी का वधीक अरे मां पीउ का वधीक ज़ाल मिठी आहे बाबा। हा ना ज़ालूं त पिस्तल बादा बनियूं गड़ियूं न गड़ियूं ऐं तूं सची ॻाल्हि कर असां सां। सची ॻाल्हि इहा आहे त अॼु तव्हांजे धकनि जो जाबिर दाद फ़रियाद कंदो तव्हांखे शेर वारनि खां ॾंड ॾोह वठी ॾींदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे मामा कोकड़ू त पोइ असां वर खणी था हलूं कीअं कमूं? हा त पोइ वर बि खणूं था ऐं ॿाहूं बि मथे था कयूं ऐं मुछनि खे बि पक ॾेई हलूं था जाबिर जी उताक ते। अचु हलो अॻियां थी अॻियां थी। अरे मर न जेको तोखे मूं सम्झायो आहे न ईअं ई कर। तुंहिंजे अचण खां पहिरियां मां हिते सॼो बंदोबस्तु करे छॾींदुसि सिर्फ़ु तूं हमरान खे वठी पहुचण जी कर। जाबिर खान कमु भला कीअं थींदो? सॼो कमु अकुल सां करणो पवंदो। सिर्फ़ु इहे साबा वारा छोरा पहुचनि पोइ तूं ॾिस। फराद अॼु मां ख़ामोश रहंदुसि सभु कमु तूं कंदे पर मुंहिंजी नुंहुं ख़ैरियत सां घर पहुचाइजां। बाबा साईं इहो को मसलो ई न आहे। हा साईं को मसलो न आहे तुंहिंजे लाइ को मसलो न आहे। हिकिड़े रस्ते ते नवाब जा माण्हू मौजूदु आहिनि ॿिए रस्ते ते शेर वारा टे रस्ते ते राणा वारा तुंहिंजे लाइ को मसलो न आहे। बाबा इन्हनि खे धप ई कोन पवंदी झट में कमु थी वेंदो। सोनू खे हाणे घर में विहारींदुसि। धप ई कोन पवंदनि सिज लहण खां पहिरियां इहो कमु थियणु घुरिजे ऐं हा माण्हू बि न मरणु घुरिजे। कुझु बि कोन थींदो को बि माण्हू कोन मरंदो। बाक़ी हिकु अधु माण्हू ज़ख़्मी थी सघे थो। हुकुम कर जाबिर खान छो घुरायो अथई? ॿुधो आहे त असांजो फ़ैसिलो थो करीं। हा जाबिर खान जल्दी कर फ़ैसिलो करे वठ ईअं त फशरी करणी आहे। फ़ैसिलो? हा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो। हाणे पुटु मुंहिंजो जेको फराज़ चवंदो न सभु तव्हां ईअं ई कंदव। हज़ूर बाबा साईं। फराद हाणे ही सभु माण्हू तो वटि मौजूदु आहिनि। मां वञी घर सुम्ही थो पवां तूं वेही ओता कला जीअं वणे तीअं कर।